हज़रत सैयद अब्दुल्ला शाह गाज़ी रहमतुल्लाहि ताला अलैह जो मुख्तसर तारुफ़ अवां दोस्त की खिदमत में अर्ज़ कंदुसि त हज़रत सैयद अब्दुल्ला शाह गाज़ी किथे पैदा थिया ऐं साईं जो विसाल कहिड़ी तारीख़ कहिड़े सन में थियो। तमामु अहम मालूमात साईं जिन जी ज़िंदगी के मुतालिक़ अचो त शुरुआत कयूं। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्यारा दोस्तों, हज़रत सैयद अब्दुल्ला शाह गाज़ी रहमतुल्लाहि ताला अलैह जिन जो मुख्तसर तारुफ़ अॼु अवां दोस्तनि जी खिदमत में अर्ज़ कंदुसि। साईं जिन जी ज़िंदगी जे मुतालिक़ जेकॾहिं बयानु कजे त यकीनन लंबो चौड़ो बयान थी वेंदो, लेकिन मुख्तसर अवां दोस्तनि जी खिदमत में अर्ज़ कयां। प्यारा दोस्तों, हज़रत सैयद अब्दुल्ला शाह गाज़ी रहमतुल्लाहि ताला अलैह जिन जो शुमार सिंध जे जलीलुल क़द्र औलिया किराम में थे थो। इसमें गिरामी अब्दुल्ला, कुनियत अबू मुहम्मद ऐं वालिद गिरामी जो नालो नफ़्स ज़किया सैयद मुहम्मद रहमतुल्लाहि ताला अलैह आहे। हज़रत सैयद अब्दुल्ला शाह गाज़ी रहमतुल्लाहि ताला अलैह हसनी ऐं हुसैनी सैयद आहिनि ऐं हज़रत सैयद अब्दुल्ला शाह गाज़ी रहमतुल्लाहि ताला अलैह जिन जी विलादत सन 98 हिजरी में मदीनतुल मुनव्वरा में थी ऐं पाण तालीम बि उते हासिल कयाऊं। पंहिंजे वालिद गिरामी जी सरपरस्ती में पाण इल्म हदीस में माहिर हुआ ऐं इल्म जे नूर सां जहालत जे अंधेरे खे ख़त्म करे केतिरनि ई उॼायलनि खे इल्म सां सैराब कयाऊं ऐं 20 ज़ुल्हज 151 हिजरी में हज़रत सैयद अब्दुल्ला शाह गाज़ी रहमतुल्लाहि ताला अलैह जिन जी शहादत थी। साईं जिन जी मज़ार पुर अनवार सूबे सिंध जे अज़ीम शहर कराची जे इलाइक़े क्लिफ्टन में आहे। हज़रत सैयद अब्दुल्ला शाह गाज़ी रहमतुल्लाहि ताला अलैह जिन जो उर्स मुबारक हर साल 20, 21 ऐं 22 ज़ुल्हज ते वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां कराची संदन मज़ार ते मल्हायो वेंदो आहे। प्यारा दोस्तों, हज़रत सैयद अब्दुल्ला शाह गाज़ी रहमतुल्लाहि ताला अलैह जिन जी तबलीग खे जेकॾहिं ॾिठो वञे त केतिरा ई गैर मुस्लिम साईं जिन जे हथ ते कलमो पढ़ी करे मुस्लमान थिया ऐं इस्लाम जे दायरे में दाख़िल थिया। प्यारा दोस्तों, अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे औलिया किराम जो अदब नसीब फ़रमाए ऐं उन्हनि जी सोहबत नसीब फ़रमाए। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अहले बैत अतहार सहाबा किराम अलैहिमुर रिदवान ऐं औलिया किराम जिन जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुन्नत मुबारका शरीयत मुतहरा जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हज़रत सैयद अब्दुल्ला शाह गाज़ी रहमतुल्लाहि ताला अलैह जिन जो मुख्तसर तारुफ़ वरी नई मालूमात में अवां दोस्तनि जी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसी ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।